हजरत सैयद अब्दुल लतीफ भिटाई सुनो वियो हजरत लुआरी वारन वटे बाहर दरगाह जे पोता मुरीद के जो आबा दिसिया साईं जन वंदा है दिसिया साईं जन वंदा है तली मुलाकात कयूं मुरीद वियो वनी ॾिठे गर्दन झुकायूं मुराकबे में वेठा हुजन गर्दन झुकायूं मुराकबे में वेठा है मुरीद मोटी आयो चई त साईं जन मुराकबे में गर्दन झुकियल हुआ भिटाई चयो बा इने मशगूली में क़यामत ताईं वांदो न थींदो हलो त हलो भिटाई आयो ॾिठई गर्दन झुकियल हुआ कंध निमियल भिटाई जी नज़र पई मुखड़े ते रड़ करे चई त सामी सफर हलिया कोह परूड़े पंध जन हेठा कंद आऊं न जीअंदी उनरी जेरी मल भिटाई इहो शेर चयो त सुल्तान लोलिया कंद मथे करे निहारियो अॻियों सैयद अब्दुल लतीफ बीठो त सुल्तान लोलिया हजरत ख्वाजा मोहम्मद ज़मा चवण लॻो की नाही की नथी वञी की न कमाए लागा पालो कजा लासी सब लहराए तिहां पो थींदी आहे गुझ पिरियां जी ॻाल्हि सजो तसव्वुफ इन हिकड़े शेर में समायल आहे की नाई की नथी वञी की न कमाए लागा पालो कजा लासी सब लहराए लाम मुराद ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा औलिया फरमायो लागा पालो कजा लासी सब लहराए तिहां पो थींदी आहे कुछ पिरियां जी ॻाल्हि भिटाई भी समझी वियो माम परूड़े वियो रमज़ समझी वियो भिटाई चवण लगो ओ साईं तू त चवी तो हिय ब कया हुआ ब कया हिय वाट वठा पर मां मुंजी ब त गाल बुध कलम वही वियो का सरतियों के सुहाग ले अंक उते ही लिखियो जित न पहुंचे पा के खेदिया ता कजा कलम वायो बिटाई तू चई तो हिय कया हुआ कया पर ओ सोना तू चवी तो हिय कया हुआ ही इबादत कया ही रियाजत कया पर जेको कलम वही वियो का तकदीर लिखदी वई उहा केर मेटींदो तकदीर जो लिखियो केर बदलाईंदो जेको लिखदी वियो उहे ही थींदो त सुल्तान औलिया फरमायो बिटाई इए बिना है जेको लिखदी वियो बस गाल तंग थी वई इए बिना है की भला किया त सुल्तान औलिया फरमायो वेह वनी वट तन कलम जनी जे हथ में मेटे अंग गिया वारे ब्या लिखन पनो सो पाड़न जंहिंमें पसंद थे पिरी जो ओ भिटाई वञो उन्हनि सां गॾिजी वे जंहिंजे हथनि में तकदीरुनि जा कलम आहिनि अॻियां अंग मेटींदा वारे ॿिया लिखी छॾींदा भाईरो दोस्तो अल्लाह वारनि सां निस्बत रखो वलियनि सां ॻंढापो ॻंढियो खुशबख्त आयो जंहिंजी बकरी शरीफ़ सां निस्बत ओ मिठा अल्लाह वारनि जी सैयदनि जी मोहब्बत दुनिया में भी नफ़ो ॾींदी आख़िरत में भी फ़ाइदो